सिंध हुकूमत ने मकानी कानून के हिकु भेरो ॿीहर असेंबली में आणण जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त लोकल गवर्नमेंट एक्ट तकड़ में तैयार कयो पियो, छाकाणि त 1 डिसंबर ते इलेक्शन कमीशन खे मकानी कानून हो। सिंध काबीना जे इजलास बाद सीएम हाउस कराची में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वॾे वज़ीर मुराद अली शाह ने मकानी कानून खे हिकु भेरो ॿीहर असेंबली में आणण जो ऐलान कयो ऐं चयो त नए मकानी कानून ते मथनि बोहताननि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे ऐं खेनि ईअं पेश कयो वियो ॼण हुननि को धाड़ो हंयो हुजे। नओं मकानी कानून तड़ तकड़ में तैयार कयो पियो हो, जंहिंमें बहितरीअ जी गुंजाइश मौजूदु आहे। मीडिया की ब्रीफिंग दौरान वॾे वज़ीर गवर्नर सां थियल मुलाक़ात जो बि अहवाल वारियो ऐं अपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो त जंहिं शिक ते एतिराज़ कयो पियो वञे, मासी में अपोज़िशन वारा उन शिक मां फ़ाइदो वठी चुका आहिनि। ख़बर नाहे अपोज़िशन वारा बिल ते गोड़ घुमान छो पिया कनि। सईद मुराद अली शाह नए कानून बाबति वज़ाहत ॾींदे चयो त बुनियादी सिहत मर्कज़नि, टाउन अस्पताल या ज़िले इदारनि खे हुननि हेठाहीं सतह ते मुंतक़िल कयो आहे। हर थाणो बि हाणे यूसी खे रिपोर्ट कंदो ऐं यूनियन काउंसिल हर 3 महीने कारकर्दगी रिपोर्ट तैयार करे ॾींदी। मुराद अली शाह उन मौक़े ते इहो पिणु ऐलान कयो त जेकी ऑफिसर रिलीव थियण खां सवाइ हलिया विया आहिनि उन्हनि खिलाफ़ ख़त लिखंदासीं। वफ़ाक़ी सरकार ऑफिसरनि ज़रिए सिंध हुकूमत सां खेॾे रही आहे। नस्ला टावर ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट खे इन ॻाल्हि जो तइयन करणु घुरिजे त इन मामले पुठियां जवाबदार केरु आहिनि। जंहिं बि इहो ॾोह कयो आहे उनखे सज़ा मिलणु घुरिजे। नस्ला टावर जे रिहायशियुनि जो को ॾोह न आहे। वॾे वज़ीर उन मौक़े ते वफ़ाक़ी सरकार ते बि सख़्त चूह चंडिया ऐं चयो त समूरे मुल्क में पेट्रोल बाद गैस जो बहिरान पैदा थी वियो आहे। काटेज रोड महांगाई सबबि आवाम माण्हू जी ज़िंदगी आज़ाब बणिजी वई आहे। वफ़ाक़ी पुरलुट खे ॾिसंदे पीपल्स पार्टी समूरे मुल्क में एहतजाज करे पई।